कर रहे हैं। अर्ज शायद पहले जहिड़े तरीक़े सां ॾिठासीं ऐं उन्हनि इदारनि ॾिसो तव्हांजो त पार्टी हुकूमत वेही पीपल्स पार्टी उन वक़्तु बि कोन पर असांजी वस में न आहे न पीपल्स पार्टी उन वक़्तु न 10 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत इन तरह जी रही आहे। हुननि जी पीपल्स पार्टी हुकूमत सिर्फ़ु खाइण पीअण जी जिन माण्हुनि जो असांजा माण्हू तमाम दोस्तन के जैसे हुजे जन साथ ॾिनो आहे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी दोस्तन ऐं असीं जुड़ी चुका आहियूं असांजे मामलनि में मुदाख़लत न कयो। असीं माण्हू खंबियूं असीं माण्हू खणूं असीं माण्हू मारे गुज़ारिश कंदुमि तव्हांजो को वास्तो करे तंहिं करे तव्हांजो इहो सवाल पीपल्स पार्टी शाइरी पेश कंदो हुकूमत आई आहे हिन खां ॿी हुकूमत ईंदी उहा बि उहा ई हूंदी जेका हीअ छो जो हिननि मामलनि खे जेके बि फ़रिश्ता डील कनि था उहा असां पुरमन आहियूं। असां एतिरो चाहियूं था छो जो तव्हांखे यादि हूंदो त मार्शल लॉ जो सख़्तु दौरु हुओ। मार्शल लॉ जे दौर में बि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो माण्हुनि ते डिघिया था केस हया वेंदा कोड़नि जी सज़ाऊं हूंदी हुई सख़्तु तरीन सज़ाऊं हूंदियूं पर इनाम जा जमन वारा अॼु उहा ॻाल्हि वञी कोन्हे। असां चऊं था बाबा असांजो ॾोह त असांजे सिंध सां इश्क़ असांजो ॾोह त असां सिंध सां इश्क़ कयूं था। असां सिंध जे बारे में का चीज़ बर्दाश्त नथा कयूं। शागिर्द तव्हां खणो था हक़ीक़ तव्हां कया आहिनि दानिश तव्हां कया आहिनि उस्ताद तव्हां कया आहिनि ॼाणनि खे तव्हां हैरासमेंट कयो था। हिकिड़ी ॻाल्हि आहे जेतिरो दॿाईंदो ओतिरी तारीख़ वधंदी। अॼु शहज़ादा नौजवान शागिर्द जेके पंहिंजा घर छॾे हिन ॼाणनि सां ताज लाइ 3 ॾींहं ते रोडनि ते रस्तनि ते फुटपाथनि ते जेके बुख हड़ताल ते वेठा आहिनि इहा तहरीक हिननि खे ॾाढी